अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ख़ूबसूरत पके जिल्द में 240 सिफ़नि ते ही किताब तारीख़ तराशींदड़ शख़्सियतूं जंहिंजे मोड़ में जन शख़्सियतुनि जो ज़िक्र कयो आहे, उन्हनि जूं तस्वीरूं ॾिनल आहिनि। लेखक रसूल बख्श पलीजो, सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली, लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध। किस्त पहिरीं इंतिसाब। सिंधी क़ौम जे उन्हनि बाज़मीर बाशऊर सियासतदाननि, आलिमनि, अदीबनि, शाइरनि ऐं सियासी कारकुननि जे नाले जन साह जे आख़िरी पसाह ताईं सिंधी क़ौम सां थींदड़ वेसा घातियुनि, ज़ुल्मनि, नाइंसाफ़ियुनि ऐं ज़ियादतुनि ख़िलाफ़ हक़, सच ऐं इंसाफ़ जो झंडो बुलंद रखियो ऐं साह ॾेई वेसाह ॾिनो। रसूल बख्श पलीजो। 2 अखर। मोहतरम रसूल बख्श पलीजो साहिबु हिन सदीअ जे मुफ़क्किरनि, दानाअनि ऐं जीनियस इंसाननि में शुमारु थिए थो। हू यगानू गूनागून सलाहियतुनि ऐं घणरुखी शख़्सियत जो मालिक हो। हू हिकु ई वक़्तु नामवर सियासतदान, अदीब, दानिश्वर, नक़ाद, कहाणीकार, तर्जुमे निगार, कानूनदान, आलमी अदब ऐं शाइरीअ जो ॼाणू, बैनुल अक़वामी सियासत ते गहरी नज़र रखंदड़, समाजी साइंस, जदलियाती इल्म, तारीख़, फ़लसफ़े, सियासत, जंग ऐं जंगी हिकमत अमलनि जो माहिर हो। उन करे हू हिकु फ़र्द जे रूप में हिकु इदारे जी हैसियत रखंदो हो, जंहिं करे हिन जे कयल कमनि ऐं कारनामनि जा बि तमामु घणा ऐं घणरुखा पासा आहिनि। हिन क़ौमी तबक़ाती ऐं जमहूरी जिदोजहदूं करण सां गॾु तमामु घणो इल्मी कमु करे पंहिंजे कलम खे सिंधी अवाम, मज़लूम क़ौमुनि ऐं तबक़नि जे वसी तर क़ौमी तबक़ाती ऐं जमहूरी मफ़ादनि सां सलाड़े फ़िक्री, नज़रियाती, सियासी, समाजी, अदबी ऐं तनक़ीदी पासनि समेत मुख़्तलिफ़ मसइलनि ते केतिरा ई किताब, मक़ाला ऐं मज़मून लिखिया ऐं उन खां सवाइ जॾहिं आलमी इनक़लाबी पोरियत तंज़ीमुनि में नज़रियाती ऐं फ़िक्री घोटाला ऐं बहरान पैदा थियण शुरू थिया, तॾहिं पलीजे साहिबु 1980 ईस्वीअ में आलमी कम्यूनिस्ट तहरीक जा मसइला ऐं सोवियत यूनियन टुटण खां पोइ 1990 ईस्वीअ में आलमी इनक़लाबी पोरियत तहरीक जो बहरान आरज़ी आहे जहिड़ा फ़िक्री ऐं नज़रियाती मक़ाला लिखी आलमी इनक़लाबी तहरीकुनि में पैदा थियल बहराननि जे सबबनि जो तुज़ ऐं ठोस साइंसी तजियो करे छंड-छाण कई ऐं वक़्तु साबित कयो त पलीजे साहिबु आलमी इनक़लाबी पोरियत तहरीकुनि में पैदा थियल बहराननि बाबति जेको साइंसी तजियो करे नतीजो कढियो हो उहो सही साबित थियो। जॾहिं सिंधी ॿोलीअ में सरजंदड़ तरक़ी पसंद अदब ऐं शाइरीअ जी रस्ता रोक करण लाइ मुल्क जूं रुजत परस्त धुरियूं इस्लाम दोस्ती ऐं नज़रिया पाकिस्तान जे नाले में कलमी कात कुहाड़ा खणी सिंधी तरक़ी पसंद अदीबनि, दानिश्वरनि, कहाणीकारनि ऐं शाइरनि ख़िलाफ़ फ़तवाउनि ॾियण जो सिलसिलो शुरू कयो हो, तॾहिं पलीजे साहिबु 1968 ईस्वीअ में अंधा ऊंधा वेज जहिड़ो मुदल्लिल ऐं शाहकार किताब लिखी सभिनी रुजत परस्त कुवतुनि ऐं धुरियुनि जी कलमी कात कुहाड़नि खे मात ॾिनी हुई। जॾहिं आलमी साम्राज जा पालियल पघारदार अदीब ऐं दानिश्वर अवाम दोस्त, वतन दोस्त ऐं तरक़ी पसंद अदब ऐं फ़न ख़िलाफ़ ज़हर उगाछण लॻा ऐं तारीख़ी कहाणियुनि, जासूसी नावलनि, डाइजेस्टुनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अदब जे रूप में साम्राज जे हक़ में प्रोपेगेंडा मुहिम शुरू कई, तॾहिं पलीजे साहिबु संधी ज़ात हंजन जहिड़ो नायाब तनक़ीदी किताब लिखियो। उन खां सवाइ कहाणियुनि ते मुश्तमिल किताब पसी ॻाढ़ा गुल ऐं कोट कहाणियूं, चूंड आलमी शाइरीअ जे तर्जुमनि ऐं संदसि कयल शाइरीअ ते मुश्तमिल आंधाऊं अमीकमा जहिड़ा शाहकार किताब लिखिया, जेके सिंधी अदब में पंहिंजो ख़ासि मक़ाम रखनि था। मोहतरम रसूल बख्श पलीजे साहिबु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुल्की ऐं आलमी शख़्सियतुनि जी सियासी, समाजी, इल्मी अदबी कमनि ऐं कारनामनि ते मज़मून लिखंदो रहियो हो, जन खे सहेड़े शख़्सियतुनि ते मुश्तमिल किताब तारीख़ तराशींदड़ छपाए पधिरो कजे थो। उमीद त असांजी इहा कोशिश पढ़ंदड़ जी मालूमात में इज़ाफ़ो कंदी। लाल जरवार, इस्माइल ख़ासखेली, 24 जून 2018 ईस्वी। मुफ़क्किर ऐं अॻवान।
हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानी तारीख़ जे पस मंज़र में सभिनी मज़हबी अॻुवाणनि वांगुरु हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में बि लखें सिफ़ा ऐं हज़ारें किताब लिखिया विया आहिनि। सभ खां पहिरियों किताब इब्न इसहाक जो आहे, जंहिंखां पोइ इब्न हशाम आहे। मोहम्मद हुसैन हेकल ऐं ॿिया सवें लेखक आहिनि जन संदन ज़िंदगीअ ते लिखियो आहे। मुंहिंजो मतिलबु उहो न आहे त जेको उन्हनि किताबनि में लिखियो वियो आहे या असांखे इस्लामी तारीख़ में जेको पढ़ायो वञे थो उन में आउं को वाधारो करियां या उन जो वर्जाव करियां। मज़हबनि जे अॻुवाणनि जे बारे में बुनियादी तौरु 3 क़िस्मनि जूं ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त उन्हनि जे बारे में उन्हनि जा पोइलॻ छा था चवनि, ॿियो त उन्हनि जा मुख़ालिफ़ छा था चवनि, टियों त तारीख़ छा थी चवे। तारीख़ मां मुंहिंजी मुराद आहे उन्हनि माण्हुनि जा ख़्याल जेके थुल्हे लेखे इंसानी तारीख़ जा वाक़िफ़ आहिनि, जेके इंसान ज़ात सां दिलचस्पी उन मक़सद लाइ नथा रखनि त हिननि जी ज़ात, हिननि जो घर, हिननि जो क़बीलो, हिननि जी क़ौम, हिननि जो मज़हब ऐं हिननि जा मफ़ाद कहिड़ा आहिनि, भलाई छा में आहे, उन्हनि जी इज़त छा में आहे। पर हू इंसान ज़ात खे बनी आदम वांगुरु हिकु एंटिटी सम्झी, हिकु वहदत सम्झी पोइ गौर था कनि। हूअं त हर को चवंदो त मुंहिंजी माउ बहितरु आहे, मुंहिंजो पीउ सभ खां बहितरु आहे, हिन सॼी दुनिया में मुंहिंजो वॾेरो सभ खां बहितरु आहे, मुंहिंजो सरदार बहितरु आहे, मुंहिंजो मज़हबी अॻुवाण सभिनी खां आला आहे, मुंहिंजो मज़हबी किताब सभ खां सुठो आहे, मुंहिंजो शाइर सभ खां वॾो आहे। उहो हर हिक खे हक़ु आहे त हू पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि करे, पर जॾहिं सभिनी मज़हबनि जा माण्हू गॾु थियनि, सभिनी कबीलनि ऐं क़ौमुनि जा माण्हू गॾु थियनि ऐं उन वक़्तु हू बतौर इंसाननि जे गॾु थियनि, तॾहिं ॾिसणु घुरिजे त सूरत हाल कहिड़ी थी बीहे। तॾहिं ई दर हक़ीक़त माण्हू हिक ॿिए खे सम्झणु शुरू कंदा। दुनिया में जेतिरा बि माण्हू मुआ आहिनि, सभ खां वधीक माण्हू मुक़दस इंसाननि जे नाले में मुआ आहिनि, मुक़दस किताबनि जी तशरीहुनि तां पाण में विढ़िया आहिनि। यूरोप जूं ख़ौफ़नाक लड़ायूं 15वीं सदीअ में उन ई ते थियूं त इंजील जी हिन अखर जी माना हीअ आहे या हूअ आहे। मुस्लमाननि में जेका वॾी खाना जंगी 6वीं सदीअ जे आख़िर में 7वीं सदीअ में थी, उन जो बि सबबु उहो हो त क़ुर शरीफ़ जी फलाणी आयत जो मतिलबु हीअ आहे या हिन अखर जो मतिलबु हीअ आहे। दुनिया में जेके वधीक माण्हू मारिया विया आहिनि से मज़हबनि जी तशरीह जे मसइले ते मारिया विया आहिनि। मज़हबी किताब त अची विया, हाणे उन्हनि जी माना तशरीह कनि था माण्हू। ज़ाहिर आहे त माण्हुनि जा मफ़ाद आहिनि, माण्हुनि जा मक़सद आहिनि ऐं माण्हुनि जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा आहिनि। तंहिं करे हर हिकु माण्हू सवड़ पंहिंजे पेर ॾांहुं छिके थो। तंहिं करे हिकिड़ो पासो हीअ आहे त असां तारीख़ जे आईने में शयुनि खे ॾिसूं ऐं तारीख़ जे वसीतर मुतालनि जी रोशनीअ में ॾिसूं त उन शइ जो हंधि ऐं उन जी अहमियत जो मक़ाम कहिड़ो आहे। मिसाल तौरु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे तॾहिं ॿुधायो वेंदो आहे त अरब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अचण खां अॻु में हालति कहिड़ी हुई। तंहिंखे अयाम जाहिलियन चइबो आहे। उन वक़्तु अरब छोकिरियुनि खे ॼमंदे ई पूरींदा हुआ, मायुनि खे मारींदा हुआ ऐं ॿारनि खे मारींदा हुआ। उहो हिकु वॾो दास्तान आहे ऐं फ़र्ज़ु उहो करे वरितो वियो आहे त अरब में सकाफ़त हुई ई कान ऐं अरब पढ़ियल ई कोन हुआ। बाद में जेका तहक़ीक़ थी आहे उन मां मालूम थिए थो त ईअं न आहे। हिजाज़ में बराबरि ईअं कोन हो, नजद में कोन हो, जॾहिं त यमन में तमामु वॾी तहज़ीब हुई जंहिंजे बारे में वधीक दरियाफ़्तूं आहिनि त यमन इल्म ऐं वॾी तहज़ीब जो घर हो। नजद, तहामान, हिजाज़ जेकी उतर पासे आहिनि उन्हनि में इल्मु न हो। असांखे ख़बर आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अॻु में तहामान, नजद ऐं हिजाज़ में अरबनि जी कहिड़ी हालति हुई। पर असांखे उहो बि मालूम हुअणु खपे त असीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकु आलमी शख़्सियत सम्झूं था त असांखे उहो बि सम्झणो पवंदो त उन वक़्तु सॼी दुनिया में छा हो। चीन में छा हो, इराक में छा हो, इंग्लैंड में छा हो, रूम में छा हो, हिंदुस्तान में छा हो, ॿी बि का दुनिया हुई या कान हुई। अॼु ताईं असां वटि घटि में घटि पाकिस्तान में उन क़िस्म जी कोशिश न कई वई आहे त दुनिया उन वक़्तु कहिड़े ॾाके ते पहुतल हुई। माण्हू इंसान ज़ात कहिड़नि कहिड़नि दौरनि मां गुज़री चुका हुआ, कहिड़ा कहिड़ा माण्हू हुआ। मसलन असांखे जंहिं लड़ाईअ जी ख़बर आहे उहा बदर जी लड़ाई आहे।
हुनजी हिकु मज़हबी हैसियत आहे त उन में हेतिरा ॿार वग़ैरह मरी विया। पर ॿिए तरफ़ महाभारत जी लड़ाई आहे, तारीख़ी पस मंज़र में ॾिसबो त उन जी अहमियत ॿिए क़िस्म जी थींदी। मज़हबी जंगियुनि खे मज़हबी ऐं तारीख़ी नुक़्ताए निगाह सां ॾिसण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे सम्झण लाइ ॿई शयूं ज़रूरी आहिनि। उन लाइ ॾिसूं त हिन क़िस्म जूं लड़ायूं अॻे कीअं हुयूं, उन वक़्तु माण्हू कहिड़ा हुआ, हालतूं कहिड़ियूं हुयूं, मुल्क कहिड़ा हुआ, कुरैश खां सवाइ ॿिया बि के हुआ या रुगो मको ऐं मदीनो हुआ। ख़ुदा जी तमामु वॾी दुनिया आहे, तंहिं करे अव्हां इजाज़त ॾियो त आउं फ़क़ति 2-4 मिंट जाइज़ो वठी तव्हांखे ॿुधायां त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जॾहिं ज़हूर थियो, पाण पैदा थिया, त उन वक़्तु इंसान गुज़िरियल 4000 सालनि में कहिड़नि ॾाकनि मां अॻिते वधी उते पहुतो। इंसान जी तारीख़ असांखे ॿुधाए थी त दुनिया जो पहिरियों शहर सोस जो शहर हो। रूए ज़मीन ते जंहिं पहिरें शहर जी असांखे ख़बर मिले थी उहो सोस शहर आहे जेको इराक़ में हो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पैदा थियण खां 4000 साल अॻे सेमरियाई तहज़ीब पंहिंजे उरूज ते पहुची चुकी हुई। इराक़ जे ओलह जी तहज़ीब में अल्फ़ाबेट ऐं लिखण जो रवाज थियो हो ऐं अहिड़ीअ तरह इंसान जी जेका जदीद तहज़ीब आहे उन जी शुरूआत थी चुकी हुई। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश खां 3200 साल अॻे मिस्र वारनि छापे कयो। उन्हनि अहराम ठाहिया हुआ। जेकॾहिं असां रुगो हिजाज़ ऐं तहामान बाबति पढ़ंदासीं त सम्झंदासीं त सॼी इहा दुनिया जा सभु कारनामा ही आहिनि जेके कुरैशनि पे कया। बनी हाशिम छापे कयो, बनी कुरैश, बनी नुसैर छापे कयो। पोइ रुगो उहे बनी हूंदा, पाण खे वधीक का बि ख़बर न पवंदी। तंहिं करे नतीजो उहो थींदो जो असीं समूरी तारीख़ जी फ़ैनामीना लकाव खे सम्झी कोन सघंदासीं ऐं रुगो उहो सम्झंदासीं त दरअसल इंसानी तारीख़ जो वॾो मौजज़ो आहे। उन जा डायमेंशन छा आहिनि? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश खां 3000 वरे अॻु आर्यन दुनिया जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिंदुस्तान समेत ईरान ऐं यूरोप में पखिड़िजणु शुरू कयो। 2300 वरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अॻु दुनिया जो पहिरियों मशहूरु वॾो कानून हमोराबीअ जो कानून लागू थियो जेको इराक़ में लागू थियो। यानी कानून फ़क़ति शरीयत मुसलमाननि जी कान हुई, हिंदुनि जी बि हुई। पहिरीं शरीयत इराक़ जी मज़हबी आलमनि पैदा कई जेका हमूराबीअ खां 3000 साल अॻु नाफ़िज़ थी। उन में के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके बाद में वरजायूं वयूं। 2000 वरे अॻु मिस्री तहज़ीब पंहिंजे उरूज ते पहुची चुकी हुई। 2700 वरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश खां अॻु हिंदुस्तान में आर्या पहुता। 2000 वरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश खां अॻु में हिकिड़ो अजीब माण्हू मिस्र में पैदा थियो जंहिंखे बाग़ी फ़िरौन चवनि था। बाग़ी फ़िरौन जो नालो हो आमन होतब ऐं हिन पाण ते नालो रखायो अखनातुन। हिन पंहिंजे दौर जी मज़हब खां इनकार कयो। हिन चयो त ही चंद मुलनि जो, चंद रबियुनि जो दीन आहे। दीन इंसाननि लाइ हुअणु खपे। दीन जी रोशनी सिज वांगुरु हुजे ऐं जीअं सिज जी रोशनी हर हिकु माण्हूअ वटि बिना तफ़रीक़ ग़रीब ऐं अमीर ताईं पहुचे थी, तीअं असांजो मज़हब बि सिज वांगुरु सभिनी लाइ हुजे। उन में तबक़ाती फ़र्क़ु न हुजणु घुरिजे। ही पहिरियों दुनिया जो हाकिम आहे जंहिं पंहिंजनि अख़्तियारनि तां हथु कयूं, पंहिंजे कब्ज़े वारा केतिरा ई इलाइक़ा छॾे ॾिना ऐं पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियो त दीन इंसाननि वास्ते आहे, इंसान दीन वास्ते न आहे। सभु पादरी संदसि ख़िलाफ़ थी विया। हिनखे चइबो आहे अखनातून द हेरिटिक यानी बाग़ी फ़िरौन। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश खां 1570 साल अॻे सरस्वती नदीअ जे किनारे ते ऋग्वेद लिखियो वियो जेको पहिरियों वेद आहे जंहिंमें नग़मा आहिनि जेके नग़मा वाक़ई लासानी ऐं शानदार आहिनि। उहे दुनिया जी पहिरीं अवाइली अदब में वॾो दर्जो रखनि था। 1417 साल अॻु दुनिया जो पहिरियों अज़ीम तरीन शाइर होमर पैदा थियो। ॿी दिलचस्प ॻाल्हि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 1200 साल अॻु अकाद जो मेलो असीं अरबनि में ॿुधूं था। यूनान में ओलंपिक रांदियूं थींदियूं हुयूं जेके अॼु ताईं हलनि थियूं। उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 1200 साल अॻु शुरू थियो जेके अॼु ॾींहं ताईं जारी आहिनि।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 1253 साल अॻे यूनान में बादशाहत ख़तमु करे जमहूरी निज़ाम नाफ़िज़ कयो वियो। 1108 साल अॻे ईरान में दुनिया जी पहिरीं शहनशाहियत क़ाइमु थी, जंहिंखां अॻु में शहनशाहियत न हुई ऐं उहा साइरस आज़म शुरू कई। एशिया में उहा तमामु वॾो अरसो रही। अॼु ताईं ईरान जा शहनशाह सॾिबा आहिनि। 1079 साल अॻे रूम में बादशाहत ख़तमु करे पाण भायूं था त जमहूरियत नवाज़ शरीफ़ ऐं बीबीअ सॻोरीअ बेनज़ीर आंदी आहे। 1200 साल अॻे रूम में जमहूरी निज़ाम क़ाइमु कयो वियो। 1000 साल अॻे गौतम बुद्ध गुज़ारे वियो। गौतम बुद्ध बेमिसाल ऐं ज़बरदस्त माण्हू हो, जेको बादशाही छॾे मैदान में निकिरी आयो ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयाईं जो दुनिया खे हैरान करे विधाईं। 1049 साल अॻे कन्फ्यूशस चीन में गुज़ारे वियो। 19 साल पैथोगोरस वॾो दाना हो, तंहिं यूनान में वफ़ात कई। उहा 6वीं सदी क़बले मसीह हुई। उन सदीअ तमामु वॾा माण्हू पैदा कया। दुनिया जो वॾे में वॾो मौरिख़ अॼु तव्हां पढ़ंदव त हैरान थी वेंदव त ही माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 970 साल अॻु पैदा थियो। सेडाइस जेका तारीख़ लिखी आहे उहा केॾी आलमाना आहे। उन में एॾा दलील आहिनि, एॾी सम्झ आहे, एॾी रोशनी आहे जो माण्हू हैरान थी वेंदो त उन दौर में थियोसेडाइस छा पे कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 969 वरे अॻे सुकरात खे शहीद कयो वियो। 917 साल अॻे अफलातून वफ़ात कई। 904 साल अॻु असां उहद जूं लड़ायूं पढ़ूं था, बदर जूं लड़ायूं पढ़ूं था, खंदक जूं लड़ायूं पढ़ूं था, ख़ालिद बिन वलीद खे पढ़ूं था। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 904 साल अॻे सिकंदर आज़म पैदा थियो। सिकंदर आज़म हिंदुस्तान ते काहूं शुरू कयूं ऐं हिन कैरिंडेक्स, आइसस, अरबेला ऐं जेहलम ते 5 लड़ायुनि में अधु एशिया फ़तह करे छॾियो। बर्क़ ऐं विज वांगुरु आयो वियो। आउं ॿुधाइणु चाहियां थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अॻु कहिड़ा कहिड़ा माण्हू हिन धरतीअ ते रहंदा हुआ, उहे छा छा कंदा हुआ, उन्हनि जी रेंज छा हुई, कहिड़े पस मंज़र में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया, उन जी कामयाबियुनि खे पोइ ॾिसी सघंदासीं। 891 साल अॻु अरस्तूअ जो मौत थियो। 844 साल अॻु हिकु अजीब ग़रीब माण्हू हो, धराड़ चंद्रगुप्ता मौर्या। उन दुनिया जी सभ खां वॾी मिलिट्री पावर ऐं वर्ल्ड पावर खे साम्हूं आंदो, जंहिं जहिड़ो फाते अॼु ॾींहं ताईं रोए ज़मीन पैदा न कयो। तंहिं चंद्रगुप्ता मौर्या फ़ौजी शिकस्त ॾेई हुकूमत क़ाइमु कई। हिननि जी ॿी ॻाल्हि अहम उहा हुई त हिन माण्हूअ केतिरा साल शहनशाहियत करण खां पोइ फ़क़ीरी अख़्तियार कई। यानी फ़क़ीरी अख़्तियार करण जी टेंडेंसी दुनिया में पस मंज़र में हुई। बादशाह फ़क़ीरी अख़्तियार कंदा हुआ, यानी फ़क़ीर बि बादशाह हुआ। तंहिंखां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 844 साल अॻु अशोक आज़म उहा ॻाल्हि कई जंहिंखे अञा मॉडर्निटी क़बूल नथी करे। हिन जंग खे हिकु जुर्म करार ॾिनो। फ़तेह जे कॉन्सेप्ट खे रोकींदे हिन चयो त फ़तेह बि हिकु जुर्म आहे, जंग शुड बी आउटला। हिन ॿी अजीब ग़रीब ॻाल्हि उहा कई जेका फ़क़ति हिंदुस्तान में थी आहे ऐं उहा किथे बि कान थी आहे। अशोक आज़म पंजाब खां वेंदे पंहिंजे हिन इलाइक़े जो वायसराय हो। हिन चयो त न रुॻो हर इंसान खे ज़िंदा रहण जो हक़ु आहे, पर हर साह वारी ऐं हर जानवर खे बि ज़िंदा ऐं सेहतमंद रहण जो हक़ु आहे। 788 ईस्वीअ में दुनिया जे वॾे में वॾी गोरीला जनरल हैनीबाल हाथियुनि खे वठी आल्पस जबलनि खे पार कयो। 694 ईस्वीअ में चीन में CSP एकेडमी ठही, जंहिंमें सभिनी वॾनि ऑफिसरनि जी तरबियत गाह ऐं इम्तिहान जो सिस्टम हलियो। 1300 साल यानी 1911 ईस्वीअ जी इनक़िलाब ताईं उहो सिस्टम रहियो ऐं पोइ चीन में कंहिं बि माण्हूअ खे कंहिं वॾे माण्हूअ जो पुटु हुजण जे करे फ़ौज में नौकिरी न पे मिली। उन लाइ उहो मथे बयानु कयल सिविल सर्विस इम्तिहान थींदो हो ऐं उहो CSP जो इम्तिहान फ़क़ति उन वाहिद मुल्क में हो। 564 वरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अॻु में हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॼाओ
541 वरी अॻु हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे स्लेब ते चाढ़ियो वियो। 597 साल अॻु रूमी शहनशाहियत जो दौरु शुरू थियो। 200 सालनि खां पोइ उन जो ज़वाल अची वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात खां 114 साल अॻे बर्तानिया रूम जो सूबो हो। उतां हिन पंहिंजूं फ़ौजूं घुरायूं। बर्तानिया जा माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में ग़ुलाम हुआ। नंढड़ियूं बादशाहतूं हुयूं, क़बीलाई सरदार हुआ ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां फ़क़ति 124 साल अॻु जो हिकु दास्तान आहे जंहिंजो उनवान आहे बर्तानिया जे माण्हुनि जूं दाहूं ऐं बाकारूं। बर्तानिया जा माण्हू ग़ुलाम हुआ, वीचारा पाण में विढ़ंदा हुआ। रूम ॾांहुं लेटर लिखी मोकिलियाऊं त असीं बाकारियूं पिया, हिननि जो हिकु दर्दनाक अफ़सानो आहे। 570 ईस्वीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश थी। ऐं अंग्रेज़ी साल उन करे ॾींदुसि जो हिजरी साल फ़क़ति मुस्लिम तारीख़ सां वास्तो रखनि था। रूम कॾहिं चढ़ियो ऐं कॾहिं किरियो सो हिजरी साल में बि लिखियल ई न आहे। तंहिं करे पाण खे बैनुल अक़वामी ज़ुबान इस्तेमालु करणी पवंदी। अरब में 3 इलाइक़ा आहिनि, शाम खां वठी यमन ताईं जबलनि जूं क़तारूं आहिनि। उन्हनि जो उलहंदो पासो हेठाऊं ऐं गरम आहे, तंहिं करे अरबीअ में उनखे तहामान चवंदा आहिनि। ओभर नदीअ पासे नजद आहे, चाढ़ वारो इलाइक़ो, विच में हिजाज़ आहे, ताइफ़, मक्को, मदीनो उहा सॼी विच जी पटी आहे। अरब सामी नस्ल जा आहिनि। हिननि जूं ॿ मुख्य नस्ल लड़िया आहिनि, हिकिड़ा कहतानी ऐं ॿिया अदनानी। उहे लड़ायूं अञा ताईं हलियूं अचनि। कहतानी यमन जा आहिनि ऐं यसरब जा बनी ओस बनी ख़ज़रज हुआ ऐं उहे बि कहतानी आहिनि। मके जा कुरैश अदनानी आहिनि। हिननि जी पाण में एतिरी क़दुरु ॻाल्हि आहे जो सिंध जूं मशहूरु लड़ायूं लॻियूं हुयूं अरबनि जे विच में, उहे कहतानियुनि ऐं अदनानियुनि जे विच में हुयूं ऐं उन्हनि नस्ली लड़ायुनि हिननि खे सिंध में ख़तमु करे छॾियो। मकानी माण्हुनि खे हिन मुल्क ते वरी कब्ज़ो करण जो मौक़ो मिलियो। यसरब में जेके क़ौमूं रहनि थियूं तन में बनी समद, बनी साद, बनी औस ऐं बनी ख़ज़रज ऐं मके में कुरैश रहनि था। कुरैश जो जेको मशहूरु माण्हू आहे जंहिंजा सभु कबीला औलाद आहिनि उहो कुसई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुसे जे पोटे जा पड़ पोटरा हुआ। संदन शुजरो हिन तरह मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुतलिब बिन हाशिम बिन अब्दुल मन्नाफ बिन कुसई। हाशिम जो उहो नालो असुल न आहे। हाशिम जो मतिलबु आहे जेको मानी भोर करे खाए। जेकी मके में हाजी ईंदा हुआ, बुख जा ॾींहं हुआ, ग़रीब मुल्क हो, माण्हुनि खे खाइण लाइ कुझु कोन हो, तंहिं करे उन साल हाशिम सुखियो हो। अब्दुल शम्स जेको उमवियुनि जो वॾो हो उहो थोरो ग़रीब हो ऐं यमन पासे वापारु कंदो। उहो ग़रीब हो जॾहिं त हाशिम सुखियो हो। उन जे शान में वॾा कसीदा आहिनि त हाशिम भोरियल ऐं गिह वधियल मानी ज़ाइरीन मके वारनि खे खाराई, जंहिंखे असां सिंध वारा कुटी चवंदा आहियूं। हाशिम यसरब मां शादी कई। यसरब ऐं मके जे विच में 200 मेलनि जो मुफ़ासिलो आहे। माई हिकिड़ी का सुखी हुई, उन सां शादी कयईं। उन चयो त आउं हिते यसरब में रहंदसि, मके कोन हलंदसि, मुंहिंजो औलाद बि हिते रहंदो। हिन मां खेसि हिकु पुटु ॼाओ, उहो हुन पाण वटि रखियो। संदसि भाउ मुतलिब मके में रहंदो हो। हाशिम शाम तरफ़ गुज़ारे वियो। हिन जो भाइटो जंहिंजो नालो शोबा हो उनखे उठ ते चाढ़े वठी आयो। माण्हुनि सम्झो त ही मुतलिब जो बानू आहे। पोइ उन ते नालो पइजी वियो अब्दुल मुतलिब। जंहिं पंहिंजे पुटु अब्दुल्ला जी शादी नानाणनि मां कराई। अब्दुल्ला सभिनी खां नंढो हो, हिन जी माउ बि उते जी हुई। अब्दुल्ला जी शादी आमना सां उते करायऊं। उहा ॻाल्हि आउं उन करे चवां थो त उहा ॻाल्हि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बाद में फ़ाइदे में थी त संदन तालुक़ु रुगो मके सां न हो। हुनजो फ़ाइदो पियो त संदन ॾाॾे जी शादी बि उते थियल हुई। संदन पीउ बि उते दफ़न थियल हो। संदन नानी उते दफ़न थियल हुई। यसरब में इस्लाम खे जेकॾहिं पनाह न मिले हा, बनी ओस ऐं बनी ख़ज़रज सां गॾु नानाणा न हुजनि हा त मसइलो तमामु ॾुखियो थी पवे हा।
ॿिनि शयुनि खेनि तमामु वॾो फ़ाइदो ॾिनो। हिकिड़ो अबू तालिब ऐं उन जे किरदारु, ॿियो हिननि माण्हुनि नानाणा उते हुआ, उन ॻाल्हि पेचीदा मामलनि में संदन मदद कई। तव्हां ॾिसंदव त पेचीदगी तमामु वॾी हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां लका वरी उहो थियो त पाण माउ जे पेट में हुआ त संदन पीउ गुज़ारे वियो। 5 साल ॿराड़ीअ में माई हलीमा वटि रहिया, वापसि आया त 2 सालनि खां पोइ माउ बि गुज़ारे वई। वरी ॾाॾे वटि आया त 3 सालनि में उहो बि गुज़ारे वियो। सरजी तां सूर सामाणी तां सुख विया, उहे ॿई पूर निमाणीअ नसीब थिया। शाह लतीफ़। पोइ मके जे भरिसां करार में जो इलाइक़ो आहे उते रिढूं चारींदा हुआ। हज़रत अबू तालिब पाण वटि रहायुसि। अरबनि जो हिकिड़ो कमु चङो आहे, नंढे ॿार खे ॿराड़ीअ में रहाइनि था। ॿार जॾहिं 5-6 साल ॿराड़ीअ में रहनि था त उन सां मज़बूत थियनि था, ताक़तवर थियनि था। न त कुरैश जेके हुआ उहे वापारी हुआ। वापारी माण्हू टके टके जो ख़्यालु कनि, सुस्त बेकार, कंहिं न कम जा, रुगो ॾोकड़ गॾु करण में पूरा। उहे विढ़नि कोन, क़ुर्बानी कोन ॾियनि, कंहिं न कम जा थियनि। जीअं त उहे ॿार ॿराड़ीअ में रहंदा हुआ, तंहिं करे उहे सख़्तु जान बि थिया, अरबनि जी ॿोली बि सिखिया, त अरबनि जा गुण बि पिरायाऊं। मिसाल तौरु लंडन ऐं यूरोप में असुलु शयूं वॾनि शहरनि में आहिनि। हिंदुस्तान में बि ईअं आहे। असुलु सिंधी ॿोली ॿराड़ीअ में आहे, शहरी वीचारनि खे ॻाल्हाइण बि कोन अचे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चवंदा हुआ त आउं तव्हां सभिनी खां फ़सीह माण्हू आहियां, छाकाणि त मां नंढे हूंदे ॿराड़ीअ जे इलाइक़े में रहियो आहियां, जिते जी ॿोली सभ खां अफ़ज़ल ॿोली आहे। पाण नंढे हूंदे खां वापार ते विया, यानी 12 सालनि जी उमिरि में वापार ते विया। उन खां अॻु में संदन ॾाॾो अब्दुल मुत्तलिब खेनि तमामु घणो भाईंदो हो, पर उहो जल्दी गुज़ारे वियो। पोइ अबू तालिब खेनि संभालींदो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पहिरियों जंग जो तजुर्बो 15 सालनि जी उमिरि में थियो। उन में बनी हवासीअ सां कुरैशन जो झेड़ो थियो। पाण तीर कमान खणी पे ॾिनऊं। पोइ वरी अरबनि जे फ़ैसिलनि में बि गॾु हुआ। जंदून जे फ़ैसिले में पाण में ठाह थियो। अमन कमेटी ठही, अरब पाण में गॾु थिया, राज कठो थियो। यमन, शाम, इराक उन्हनि मुल्कनि में हलिया, ॻाल्हियूं ॿुधाऊं, सम्झियाऊं, दुनिया में ख़्याल पिया आहिनि। उन ज़माने में 4 क़िस्मनि जे माण्हुनि में ज़हनी ख़्याल हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 200 साल अॻे रूमी शहनशाहियत ईसाइनि खे उथण फुरण जी आज़ादी ॾिनी। उन खां अॻु बंदिश हुई, वॾा अज़ाब हुआ। मुस्लमाननि ते जेतिरा अज़ाब थिया उन्हनि जो को बि मुक़ाबिलो न आहे जेके रूमियुनि ईसाइनि ते कया। माउ पीउ ऐं पुट खे गॾु करे उन्हनि ते बुखिया शींहं ऐं बगड़ छॾींदा हुआ। नंढड़ो ॿार माउ जे हंज मां खणी बगड़नि हवाले कंदा हुआ। उनखे शींहं खाईंदो हो। ॿार कीहूं माउ पीउ कंदा हुआ। पोइ हू संदसि माउ खे चवंदा हुआ, जेकॾहिं तूं ईसा अलैहिस्सलाम ते लानत हणी त पोइ ॿार खे बचायूं, न त ही उनखे खाई वेंदो। अहिड़ो हाल मुस्लमाननि सां न थियो। ईसाइनि ते ऐं हिंदुस्तान में शूदरनि ते जेके ज़ुल्म थिया, उन जे भेट में मुस्लमाननि ते ज़ुल्म एतिरा न थिया। उहा ॻाल्हि पाण खे सम्झणु खपे। 200 सालनि खां पोइ उहा मुसीबत लथी। अरब यहूदी हुआ या वरी ईसाई हुआ। यहूदीन ईसाइनि खे पाण काफ़र चऊं था, पर अंग्रेज़ी किताबनि में उन्हनि खे काफ़र न चइबो आहे, उन्हनि खे बुत परस्त चइबो आहे। पोलिथेसिस जेको घणनि ख़ुदाउनि खे मञे, पर ॿी बि हिकिड़ी शइ हुई, उहे हुआ हनीफ़, जेके न ईसाई हुआ, न अरबनि जे दीन ते हुआ, न कि यहूदियुनि जे दीन ते हुआ। उहे चवंदा हुआ त असीं इब्राहिमी दीन ते आहियूं। उहे हिकिड़े ख़ुदा खे मञींदा हुआ। उन्हनि में काफ़ी माण्हू हुआ। मसलन सभिनी खां मशहूरु जेको मूंखे वणे थो उहो हो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो चाचो, लाजवाब माण्हू हो। हुनजो नालो हो ज़ैद बिन अबरो। हिन जे बारे में मशहूरु आहे त काबे में हथ विझी चवंदो हो त ए मुंहिंजा मौला, मूंखे ख़बर न आहे त सही ॻाल्हि छा आहे, ग़लति छा आहे, मूंखे हिदायत कर। आउं कीअं पूॼा करियां, पर हीउ जेको तरीक़ो हले पियो उहो मूंखे पसंदि न आहे। सही बुखारीअ में आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं साणसि मुलाक़ातूं थियूं। तंहिंखां पोइ संदन वर्का बिन नौफल बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो सौटु हो, उन सां कचहरियूं थींदियूं हुयूं।
उन खां पोइ हिकु वॾो ज़बरदस्त शाइर मुआविया जेको ताइफ़ जो हो, उन लाइ अबू साद में लिखियलु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदसि कलाम ॿुधो वरी चयाऊं त मूंखे शहर ॿुधाए, वरी शहर ॿुधाए, उहो बि अरबनि जी, उन इहे बुत परस्तीअ खे कोन मञींदो हो। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कौल आहे त ही मुस्लमान थींदे थींदे रहिजी वियो। आउं उहो चवणु थो चाहियां त जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में ख़्याल पैदा थिया उन दौर में इर्तिका पज़ीर हुआ, बुतनि जे ख़िलाफ़ ख़्वाहिश ऐं सम्झ ॾाके बॾाके अॻिते वधी पई। ॿियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकु बैनुल अक़वामी पस मंज़र मिलियो। हिकु पासे इराक हो, हिकु पासे शाम हो ऐं हिकु पासे ईरान। उहा ॻाल्हि बि ज़हन में रखणु खपे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿियो फ़ाइदो हीउ थियो त ॿ वॾियूं शहनशायतूं पाण में टकिरजी पियूं, ॿ ख़तरनाक शहनशायतूं जेके सॼी इहा दुनिया खे ॻिचीअ में झलियो बीठियूं हुयूं, ऐं उहे हुयूं ईरानी शहनशायत ऐं रूमी शहनशायत। उन्हनि विच में बेपनाह लड़ायूं हलियूं। उन्हनि शहनशायतुनि पाण में विड़ी विड़ी हिक ॿिए खे कमज़ोर ऐं साणू करे छॾियो। आख़िरी दफ़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नुमाइंदो ईरान ॾांहुं वियो हो। हिन पंहिंजे यमन जे गवर्नर खे चयो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गिरफ़्तार करे मूं वटि वठी अचु। उन ते अमल कोन थियो, पर उन्हनि जा पोयां पसा हुआ। तारीख़ी लम्हा बि संदन फ़ाइदे में हुआ, छो त जॾहिं आस पास जो तारीख़ी हालतूं साज़गार न आहिनि त नवनि नसलनि जो अॻिते वधणु मुमकिन कोन्हे।